जिए साईं जीएम सैयद जंहिं असांखे तव्हांखे ऐं सॼी सिंधी क़ौम खे जीअण सेखारियो। मुंहिंजा भाइरो, असांखे पंहिंजे कामेड़ दोस्तनि ते फ़ख़ुरु आहे जेकी झुरी सघनि था पर झुकी नथा सघनि। जो हिते आहे हक़ चवण ते फाहिया, हक़ चवण ते फाहिया, हक़ घुर त क़यामत या। आज़ाद वतन जी हुब महकूम जी हसरत या, आज़ाद वतन जी हुब महकूम जी हसरत। हिकु मान चवां